सब का पहिरियों के म्यूटी ऐप इंस्टॉल करना है। इन लिंक में डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, कमेंट सेक्शन में टॉप पिन ते मिली वेंदी। उन का बाद में को भी फोटो चूज़ करना है, उन फोटो ते फिल्टर यूज़ करना है। उन का बाद में चेहरे ते जो डार्क सर्किल आहिनि उनके असां ठाहिण जी कोशिश कंदासीं। डार्क सर्किल यूज़ करने का बाद में असां एक्नी वाले ऑप्शन ते क्लिक कंदासीं, चेहरे ते जेके भी कारा कारा दाणा आहिनि उनके असां ठाहिण जी कोशिश कंदासीं। उन का बाद में चप ते एक निशान है जो धक जो है, इनके भी असां ठाहींदासीं। इन निशान के ठाहिण का बाद में फोटो के असां सिंपली सेव कंदासीं। उन सेव करने का बाद में असां सिंपली डेटा खोलींदासीं, गूगल ते वञी सर्च कंदासीं रिमूव बीजी। जी असां उन क्लिक कंदासीं वो फोटो अपलोड जो ऑप्शन ईंदो, असां उन क्लिक कंदासीं तो जो फोटो असां हींअर सेव कयो हो वो फोटो असां हणंदासीं, उन जो बैकग्राउंड रिमूव थी वेंदो। उन का बाद में असां सिंपली उनके डाउनलोड कंदासीं। डाउनलोडिंग का बाद में एक ऐप जिनकी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, हुअं भी तव्हांजे मोबाइल में उहा हुजणु लाज़मी आहे, को भी तव्हां फोटो उन ते डाउनलोड करे सघो। तो सिंपली उते सर्च बार में वञी लिखणो आहे कोड PNG, उन में 2 टे कोड असां डाउनलोड कंदासीं। उन का बाद में सिंपली तव्हां वटि अगर पिक्सल लैब आहे तो पिक्सल लैब में वेंदा, अगर कुल लैब आहे तो कुल लैब में वेंदा। तो उन जो बैकग्राउंड असां चूज़ कंदासीं ब्लू। उन का पोइ गैलरी वाले ऑप्शन ते वञी असां उहो फोटो खणंदासीं जेको हींअर उन वेबसाइट तां डाउनलोड कयो। इन फोटो के रखंदासीं, उन का बाद में कोट जो को भी हिकिड़ो फोटो खणी ट्राई कंदासीं। इनके सिंपली एडजस्ट कंदासीं, उन का बाद में सिंपली असां फोटो के सेव कंदासीं। अगर तव्हां अहिड़ा फोटो ठाहिण चाहियो था तो बेशक तव्हां पंहिंजे मोबाइल ते ठाहे था सघो। अगर तव्हांखे कंहिं फोटोग्राफर जा या कंहिं दुकानदार जा जेको फोटो कढंदो आहे उन जा फोटो अगर सही नथा लॻनि त तव्हां मोबाइल ते ठाहे पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां ठाहे था सघो, बाद में उनखे प्रिंट कराए था सघो। स्पेशली मां स्टूडेंट लाइ इहा वीडियो ठाही आहे त जीअं हू इन वीडियो मां हेल्प वठी सघनि पंहिंजा फोटो पाण ठाहे सघनि। हाँ जो फोटो सेव कयोसीं उनके क्रॉप कंदासीं, उन का बाद में फोटो असां ठही तैयार थी वेंदो। बस उन का बाद में असें प्रिंट कराइणो आहे। अगर वीडियो थोड़ी भी हेल्पफुल लगी है तो पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा जीअं उहे भी ये सवलो तरीक़ो सीखी सघनि। महिरबानी।